नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त केप टाउन में खबर ॾींदा ॾखण अफ्रीका में एक औरत एक ही वक्त 10 ॿार पैदा करे माली जी औरत जो रिकॉर्ड तोड़े छॾियो ऐं गिनीज़ बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में पंहिंजो नालो लिखाए छॾियो। आलमी खबरूं ॾींदड़ इदारे मूजिब ॾखण अफ्रीका जी 37 साला गोस्वामी थामरा खे अमल दौरान ही डॉक्टर ॿुधाए छॾियो हो त उन वटि घणा ॿार पैदा थियण वारा आहिनि, पर अंदाज़ो न हो त आलमी रिकॉर्ड बणिजी वेंदो। लेडी डॉक्टर अमल जे दौरान अल्ट्रासाउंड करे औरत खे ॿुधायो हो त 9 ॿार पलिजी रहिया आहिनि, पर वेम वारे ॾींहुं औरत 10 ॿारनि खे जनम ॾिनो, जिन मां 7 छोकिरा ऐं 3 छोकिरियूं शामिल आहिनि। 10 ॿारनि जी पैदाइश लाइ औरत खे कंहिं बि क़िस्म जी सर्जरी जी ज़रूरत न पई। नॉर्मल डिलीवरी खां पोइ औरत ऐं ॿार खैरियत सां आहिनि। गोस्वामी अॻी 11 ॿारनि जी मां आहे। अहिड़ी तरह हाणे हुन जे ॿारनि जो गॾियल अंग 12 थी वियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।